अस्सलाम वालेकुम हक मौजूद जीएस नूमिन तवी सब कुछ हूंदा साथी लालू रंग जंहिं शहर में रहां थो ज़िले कंबर शताबकोट जो तारीख़ी पुराणो शहर आहे जंहिं शहर जी थोड़ी मुख़्तसर ॻाल्हि ॿोल रखां जंहिंमें अरिड़हनि खां 20 राइस मिलूं आहिनि जेके चांवरनि जूं हिकिड़ी एमसीबी बैंक आहे हिकु थाणो आहे 2 प्रेस क्लब आहिनि या इलाही साथियूं शयूं सरकारी प्राइमरी स्कूल आहे हाई स्कूल आहे गर्ल्स हाई स्कूल आहे या इलाही साथियूं पर इन्हनि सभिनी शयुनि हूंदे बि असांजे शहर सां इलाही सादरा खोड़ मसइला मौजूद हींअर बि आहिनि ज़िम्मेवार साथी असांजा प्रेस क्लब लालू रंग अवामी प्रेस क्लब लालू रंग जो सदर मौजूद आहे कुझु ॿ 3 जुमलनि जो वंड हुन साथी खां बि वठंदासीं ऐं पोयां तव्हां मंज़र ॾिसंदा त कोॾो ख़ूबसूरत शहर आहे जंहिंजो नालो ई आहे इंतिहाई तारीख़ी शहर आहे ऐं तक़रीबन 1.5 सदी पौणा 2 सदी पुराणो शहर 50,000 आबादी खां वधीक शहर आहे टाउन जी हैसियत रखंदड़ शहर आहे पर बदकिस्मती सां असां वटि का सियासी सगारी क़ुवत न हुजण जे करे असां हर दौर में हिन शहरनि खे हर दौर जी हुकूमत नाज़रीन के अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद अॼु अॾे उतरादी जूं महिरबानियूं जो असांखे इन लाइक़ु सम्झो जो असां पंहिंजे इन शहर जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल रखी सघूं सदर साहब काफ़ी बहितरीन ॻाल्हि ॿोल रखी मुंहिंजी नज़र में लालू रंग शहर तमामु घणनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे पर जेके लालू रंग शहर जा जेके मेजर मसइला आहिनि उहा आहे ड्रेनेज सिहत तालीम अमन व अमान अव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त लालू रंग शहर जो जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो 1 सदी अवल क़ाइमु थियो जेॾीमहिल लालू रंग शहर जी आबादी तमामु थोरी हिन वक़्तु लालू रंग शहर जी आबादी तक़रीबन 50,000 प्लस आहे 50,000 खां वधीक लालू रंग शहर जी आबादी आहे पर उहो जेको निज़ाम आहे ड्रेनेज जो उहो पुराणो आहे 1 सदी इम्तियाज़ आदिल सुमरे जी शाइरी आहे तोखां कहिड़े जनम जी मुबारक वठां मामा पहिरियों ठोड़ी जे फाटक तां लाशा खणा ऐं पोइ टंडे बावल जा ॻोड़ा उगां थोरो लाखाट वारनि सां गॾिजी रहां ॿियो त हाशिम जे भाइरनि सां तज़ियत करियां तूं अची थी त तोसां त मिलणो बि आहे तोसां मिलणो त छा गॾिजी खिलणो बि आहे तुंहिंजी लुड़कनि सां कहिड़ी कयां जियां तोखां कहिड़े जनम जी मुबारक वठां तुंहिंजा विख थी खणी साब तहरीक आहे ऐं जे बीह त तहरीक खे लीक आहे थोरो छिड़की त तहज़ीब तारीख़ आहे ऐं जे संभाली त तारीख़ ॼण ठीकु आहे तुंहिंजी जे सिंधू नदी थी लॻे प्यास मुंहिंजी बि 20 सदी थी लॻे मां त प्यासो सदन जो त प्यासो रहां ॼण काछो कुलनि ते खयूं तूं असां तोखां कहिड़े जनम जी मुबारक वठां मूंखे भाकुर जे बदिले में भालो न हण मूंसां भुलिजी विछोड़ जो नालो न खण मूंखे भाकुर जे बदिले में भालो न हण मूंसां भुलिजी विछोड़ जो नालो न खण तोसां अॻु में त केॾो ॾुखियो हो मिलणु ॼण त सादे सिंधीअ जो कराची अचणु जाम शोरे जी अॼु तूं हवा थी लॻी सिंध जे सूंहं जी ॼण बका थी लॻी हाणे जेका बि पंहिंजी हयाती जीअं तोखे वेही ॾिसण जी इबादत कयां तोखां कहिड़े जनम जी मुबारक वठां प्यार धरतीअ सां दिलि वॾो ॾोहो आहे प्यार सरतीअ सां थोरो नंढो ॾोहो आहे ॾोहो थींदो न आहे पर कबो ॾोहो आहे मूं त हिक ॿिए पुठियां बि कयो ॾोहो आहे मूंखे पिंबड़नि जो ॾियो टार्चर सेल में भल त पकिड़े अखियुनि जे विझो जेल में ॾोह सारा नंढा ऐं वॾा थो वञा ॾोह अहिड़ा बराबरि कंदो थो रहां तोखां कहिड़े जनम जी मुबारक वठां जे गेबी देर में तेल ऐं गैस निकिरंदो आहे या लिकियल ॻाल्हि कोन्हे का पर उहो डायरेक्टली पंजाब ईंदो आहे तोड़े जो उन्हनि कंपनी जा मुआइदा हूंदा आहिनि त एरिया जे माण्हुनि खे सभ खां पहिरीं जेका कुदरती वसीला निकिरंदा आहिनि उनजी मालिकी आहे हक़ उन्हनि माण्हुनि खे हूंदा आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु तरक़ी ॾिबी आहे पर असां वटि शख़्सनि खे मिलंदी आहे अवाम खे न माण्हुनि खे न इन करे लालू रंग जेको 36 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे उतां निकिरंदड़ गैस पंजाब जे माण्हुनि खे मिली सघे थी पर असांखे कोन्हे इहा दां ई हिते जे माण्हुनि जी हिन शहर जी जंहिं शहर में रहां थो
अञा कंहिं कहिड़े बि टाइम मिली वरितो त खोड़ सादरा ख़ूबसूरत मंज़र आहिनि असांजे शहर जा जंहिंमें आउं जनम वरितो आहियां जंहिंमें रहां थो। वधीक वरी तव्हांखे कंहिं ॿिए भेरे ॾेखारींदासूं। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद।